सगियूं भरसां ॻोठ मोहम्मद सचल चनो जे रहवासियन बशीर चनो, खुदाबख्श चनो, फ़हीम चनो, सफ़र चनो नेशनल प्रेस क्लब सगियूं पहुची दाहींदे चयो त बशीर चनो सगियूं में होटल ते वेठो हो त अचानक हाजी चनो, खमीसो चनो ऐं ॿियनि हमलो करे लठियूं हणी रतो रत करे छॾियो। वेतर सगियूं पुलिस असांजे शमन चनो खे गिरफ़्तार करे नाहक बंदि करे छॾियो आहे। हुननि SSP खैरपुर खां मुतालबो कयो त हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। होॾांहुं पुलिस चौकी सगियूं जे मुंशी हिदायतुल्लाह कुरैशी सां नेशनल प्रेस क्लब सगियूं जे सहाफ़ियनि राब्तो कंदे ॿुधायो त ॿिन्ही धुरियुनि जे मां हिकु ॼणे खे गिरफ़्तार कयो आहे। हिकु धुर जे शमन चनो ऐं ॿिए धुर जे हाजी चनो खे गिरफ़्तार कयो वियो आहे।